सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सब माह भला पर मिठो रमज़ान बणे थो, सब माह भला पर मिठो रमज़ान बणे थो। रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो, रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो। सब माह भला पर मिठो रमज़ान बणे थो, रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो, रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो। अमल जे बाग कान ही मौसम बहार आ, अमल जे बाग कान ही मौसम बहार आ। गर्मीअ में रोज़ेदार जो ईमान बणे थो, गर्मीअ में रोज़ेदार जो ईमान बणे थो। रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो, रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो। ईंदड़ बि साल ईंदो कंहिंजे त भाग में, ईंदड़ बि साल ईंदो कंहिंजे त भाग में। इन साल थिया कुर्ब ही महिमान बणे थो, इन साल थिया कुर्ब ही महिमान बणे थो। रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो, रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो। ॾींहुं सॼो रोज़े में ऐं रातुनि जे क़याम में, ॾींहुं सॼो रोज़े में ऐं रातुनि जे क़याम में। मोमिन खे तरावीह में क़ुर्आन बणे थो, मोमिन खे तरावीह में क़ुर्आन बणे थो। रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो, रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो। सब माह भला पर मिठो रमज़ान बणे थो, रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो। ही रोज़ा अथई फर्ज़ दे तूं कर्ज़ ख़ुदा खे, ही रोज़ा अथई फर्ज़ दे तूं कर्ज़ ख़ुदा खे। पर तोखे सॼो ॾींहुं ॿीड़ियूं पान बणे थो, पर तोखे सॼो ॾींहुं ॿीड़ियूं पान बणे थो। रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो, रोज़न जी इबादत में मुसलमान बणे थो।